मुझे हिते ईंदे ही तहां सब ये चुपचाप ए खामोश थी विया हो जिए हाणे मुझो कोई श्रद्धांजलि जो कार्यक्रम थियण वारो हुजे। पूरो खिल सां बुझो, अब मत खींचना, पूरी मस्ती सां बुझो, छोकि खिल हिकड़ो एड़ो गुण आ जो भगवान मथों वारे सिर्फ मानुन के दिनो आ। अज ताई तहां दुबई ए आसपास कह भी जानवर के खिलंदे न दिठो हुंदो। बाई दिवे कोई जानवर तहां के खिलंदो मिली वने तो समझी वठजो कि धीरे धीरे हो मानू थी रहो है। और मांजियों गालियों बुद्धि करे अगर कह के खिल न अचे तो समझो धीरे धीरे हो उहो ही थी रहो है। लेडीज में ॾाढा सुठा गुण हैं, अलाए केड़ी केड़ी विशेषताओं लेडीज में, पर हिकड़ी नंढी सी गंदी आदत अलाए छो हुननि जी न वेंदी आहे। जडी भी हुननि सां हुननि जी उम्र पुछबी आ, अलाए छो घट बुधाइंदियूं। मांखे समझ में इहो न ईंदो आहे कि हिस्ट्री गलत बुधाइण जो छा फ़ाइदो जॾहिं कि जोग्राफी सब कुछ सही सही बुधाए छॾींदी आहे। जंहिं ट्रेन में मां सतना में जंहिं ट्रेन में सतना का बॉम्बे पहुतुस सभिन का मथी बर्थ ते मांखे जगह मिली। विची और हेठी बर्थ ते हिकड़ी 60 साल जी और हिकड़ी 70 साल जी माई पाण में ॻाल्हाइनि पयूं। 60 साल वाली 70 साल वाली को पुछई कि भेण दीदी तुझी उम्र घणी हूंदे, तो हुन शर्माईंदे सकुचाईंदे हिचकिचाईंदे जवाब दिनो इहो ही कोई 35-36 साल। हाणे 70 वारी 60 वारी को पुछई भेण तुझी, चई दीदी तहां का 5-7 साल घट, इहो ही कोई 30-31 साल। उन्हनि जो एतिरो ॿुधणो कि मां मथों जी बर्थ का हेठ किरियुस, धड़ाम जी आवाज थी। बिन्हिनि पुछो छा थियो, मां चम पैदा थियण जी कोशिश करे रहियो आहियां। हाणे बिन्हिनि जी उम्र जे अॻिते मां पंहिंजी उम्र केतिरी ॿुधायां समझ में ही न आयो। पर लेडीज कमाल, मां लेडीज जो ॾाढो सम्मान कंदो आहियां, वरी पेरनि ते हथ थो रखां। इन जे करे छो कि असांजी श्रीमती जी जेका आहे उहा थोड़ो सो भारी भरकम आहे। मुंहिंजा ॿई पेर ॿई हथ मिलाए छॾ त हुनजो हिकिड़ो हथ ठहंदो आहे। माना मां इन जे करे भी सम्मान कंदो आहियां कि अगर मुंहिंजे मथां हिकिड़ो पइजी वञे त मां प्रोग्राम ॾियण लाइक़ न रहां। पिछले ॾींहुं 2 महीना पहले मांखे इहो लॻो कि मुंहिंजी श्रीमती जी के मुंहिंजी ज़ाल के मुंहिंजी जान के मुंहिंजी अर्धांगिनी के थोड़ो सो घटि ॿुधण में अचण लॻो आहे। पर मां चवांसि कीअं, मां हुनजी भावना आहत भी न पियो करणु चाहियां। त मां सिधो पंहिंजे डॉक्टर वटि हली वियुमि। मां डॉक्टर साहब हिन समय मुंहिंजी श्रीमती जी के थोड़ो सो घटि ॿुधण में ईंदो आहे, पर मां डायरेक्ट हुनखे चवणु नथो चाहियां। तव्हां कोई अहिड़ी दवा दियो जेका बिना ॿुधाए हुनखे खाराए सघां, हुनखे हिन बीमारी सां मुक्ति ॾियाराए सघां। डॉक्टर चई बिल्कुलु आसान आहे, इज़ी, पर एतिरो पतो लॻाए अचो कि हुनखे केतिरी परे जो ॿुधण में अचे थो, केतिरी परे जो ॿुधण में नथो अचे। अरे मां चयमि इहो त वॾे आराम सां करे थो सघां। मां घर वयुसि, घर जे ॿाहिरि खां आवाज़ ॾिनी, पतो पियो असांजी श्रीमती जी किचन में आहिनि। मां घर जे ॿाहिरि खां आवाज़ ॾिनी, मां चयो डार्लिंग भगवान अॼु मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? कोई जवाब न आयो। मां कमरे जे अंदरि हली वियुसि। मां वरी पंहिंजो सवाल दोहरायो, मां चयुमि डार्लिंग भगवान अॼु मंझंदि में छा ठाहे रही आहीं? कोई जवाब न मिलियो। मां सम्झी वियुमि कि बीमारी वधी वई आहे, पैसा ॾाढा लॻंदा, ॾाढो टाइम भी लॻंदो। जॾहिं कोई जवाब न आयो त मां किचन जे दर वटि पहुची वियुमि। किचन जे दर में मां अञा जोर सां चिल्लायो, मां भगवान डार्लिंग मुंहिंजी जान अॼु मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? त हुन बि ओतिरे ई जोर सां जवाब ॾिनो कि आलू ऐं टमाटे जी सब्जी ठाहे रही आहियां, ऐं हिन खां पहिरियां 2 दफ़े ॿुधाए चुकी आहियां, ॿुधण में नथो अचेव छा?